नाज़िन गुडू बैराज वटि पानी की सतह में मुसलसल इजाफो थी रहियो आहे। पानी जो मथां वेकिरो 6,25,759 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शेरबाज़ खोसो। जी शेरबाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दरियासंद गुड्डू बैराज वटि पानी जी सतह में मुसलसल इज़ाफ़ो जारी आहे। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी दरियासंद गुड्डू बैराज वटि वॾे दरिजे जी ॿोॾ बरक़रार आहे। दरियासंद गुड्डू बैराज वटि पानी जो मथां वेकिरो 6,35,759 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे, जंहिं पानी जो हेठां वेकिरो 6,06,499 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे। गुज़िरियल 12 कलाकनि दौरान दरियासंद गुड्डू बैराज वटि पानी जी सतह में 2,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड कई वई आहे। इन रीति सखर बैराज वटि बि पानी जी सतह में चाढ़ जारी आहे। सखर बैराज वटि पानी जो मथां वेकिरो 5,38,560 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जिथे विचें दर्जे जी ॿोॾ बरक़रार आहे। जॾहिं कोटड़ी बैराज वटि बि पानी जो मथां वेकिरो 2,78,786 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जिथे नंढे दर्जे जी ॿोॾ डिक्लेयर थियल आहे। गुड्डू बैराज वटि मुसलसल पानी जी सतह में इज़ाफ़ो थियण बैदि जेके कचे जा इलाइक़ा आहिनि उहे पानी जी लपेट में अची विया आहिनि ऐं उते जेके राधल मुख़्तलिफ़ फसलूं आहिनि उहे पिणु मुतासिर थिया आहिनि। कचे जा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे मदद पाण तहत बचाव बंधन ॾे निकिरी रहिया आहिनि। जी शेरबाज़, तव्हांजी महिरबानी।